अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भलीकार गोट की मां 100 न्यूज़ रिपोर्टर सुधीर अहमद मीरानी मूजिब जिसका मरकजी सादते बैरिया टाउन समेत सिंध दुश्मन मनसूबन खिलाफ हबीबुल्ला घोटो, नसरुल्ला कलादी, रशीद सिंधी, महबूब घोटो, फारूक कलोड़ो, वहाब सातो ऐं ॿियनि जी अॻवानी में घोट की प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो हो त बैरिया टाउन गैर क़ानूनी आहे, पर उन जे बावजूदि हिते निसला टावर खे त किरायो वियो, पर गैर क़ानूनी मनसूबे बैरिया टाउन खे सिंध जूं ज़मीनूं नीलाम करण ख़ातिर नथो ड्रायो वञे। वेतर बैरिया टाउन खिलाफ़ जदोजहद करण जे ॾोह में मलिक रियाज़ तरफ़ां असांजे क़ौमी कारकुननि जे मथां कूड़ा केस दर्ज कराए असांखे हिसाइण जी कोशिश कई पई वञे। बैरिया टाउन सिंध में धारिया माण्हू आबाद करण जी साज़िश आहे। असीं कॾहिं बि वतन जी वारसी वारे जदोजहद तां दस्तबरदार थियण लाइ तयारु न आहियूं। केसनि गिरफ़्तारियुनि बावजूदि बि असीं बैरिया टाउन खिलाफ़ जदोजहद जारी रखंदासीं।